ओम शांति। अॼु जो भले तारीख़ है 12/7/2026। अॼु अव्यक्त बापदादा जो रिवाइज कोर्स 31/12/2010। पुराणे वर्ष की विदाई ॾियण सां गॾु पुराणे संस्कारनि खे विदाई ॾियो। निर्विघ्न रहण जो दृढ़ संकल्प करो और रहमदिल मास्टर दाता ठही मनसा सेवा द्वारा दुखी अशांत आत्माउनि खे सहारो ॾियो। अॼु बाप दादा चारों ओर जे ॿारनि खे नयो वर्ष नई दुनिया जी मुबारक ॾियण सूक्ष्म वतन खां स्थूल वतन में मुबारक ॾियण आया आहिनि। सभी ॿार भी स्नेह ऐं प्यार सां पंहिंजे मधुगवन घर में पहुची विया आहिनि। दुनिया वारा त सिर्फ़ु न्यू ईयर मल्हाईंदा आहिनि जो हिकु ॾींहं जो थींदो आहे। तव्हां माण्हू नई दुनिया जो संगम ते सदा मल्हाईंदा आहियो। तव्हांजे साम्हूं नई दुनिया नैननि में सदा समायल आहे। यादि करो पहुची वियो। अखियुनि में समायल आहे न। अनुभव थींदो आहे कि हाणे संगम ते अॼु संगम ते आहियूं। कल्ह पंहिंजे राज्य में हूंदासीं। वया की वया ईअं नैननि में स्पष्ट ॾेखारे में ॾींदो आहे। दुनिया वारा त हिक ॿ खे हिकु ॾींहं जी मुबारक ॾींदा आहिनि, लेकिन तव्हांखे बाप दादा गिफ्ट में गोल्डन वर्ल्ड ॾिनी अथई जो काफ़ी समय ताईं हलण वारी आहे। हीअं नैननि में समायल आहे जो हिकु सेकेंड में पहुची सघंदा आहियो। सभिनि जे साम्हूं पंहिंजी गोल्डन दुनिया नैननि में समायल आहे। हिकु सेकेंड में पहुची सघंदा आहियो। अॼु संगम में कल्ह राज्य अधिकारी ठही सघंदा आहियो। राज्य कंदव। हाणे समय अनुसार ॼाणंदा आहियो कि तव्हां पूर्वजनि जे भॻत दुखी आहिनि ऐं अशांत थियण जे कारण तव्हां पूर्वज आत्माउनि खे केतिरो पुकारनि था। आवाज़ ॿुधण में ईंदी आहे कीअं दुखी अशांत सां पुकारनि था। असांखे शांती ॾियो, सुख ॾियो, ख़ुशी ॾियो। आवाज़ ॿुधण में ईंदो आहे ॾियो ॾियो ॾियो। त हाणे बाबा आत्माउनि खे रहमदिल कल्याणकारी दाता जे ॿार रूप में आत्माउनि खे मनसा सेवा द्वारा ॾियण जो कार्य करिणो आहे। त तव्हां हाणे आत्माउनि खे करिणो आहे। बाप दादा खे त ॾाढो तरस ईंदो आहे इन दुखी अशांत आत्माउनि ते। तव्हांखे बि तरस पईंदो आहे न। खांसी आई, अॼु ब्रह्मा बाबा जी खांसी अचे थी त तव्हांखे बि आत्माउनि जे मथां तरस पईंदो आहे न। हाणे हिन वर्ष में जी अॼु जे ॾींहुं वर्ष नयो अचे पई थो, पुराणो वञे पई थो। जो वञण वारो वर्ष में पंहिंजे खे त वञण वारे वर्ष में पंहिंजे खे छा प्लान ठाहींदव? तव्हां छा प्लान ठाहींदव? वर्ष त वेंदो, लेकिन तव्हां सभु पंहिंजे लाइ वर्ष सां गॾु छा विदाई ॾींदा आहियो? जीअं वर्ष विदाई वठंदो वैसे तव्हां पंहिंजे जीवन में छा विदाई वठंदव ऐं छा नयो भरंदव? सदा जे लाइ विदाई ॾींदव थोरे समय जे लाइ? श्री बाप दादा इशारो ॾिनो कि हाणे ताईं जो पुराणा संस्कार रहियल आहिनि उन संस्कारनि खे मन में ॾिसी करे ॼाणे करे समाप्त करिणो आहे। बाप दादा खे इहे पुराणे संस्कार पुरुषार्थ में विघ्न रूप ॾेखारे में ॾींदा आहिनि। ॿार हिकु तरफ़ चईंदा आहिनि बाबा ई मुंहिंजो संसार आहे, पोइ पुराणा संस्कार किथां आया? संसार ई बाबा आहे। त इहे पुराणा संस्कार जो पुरुषार्थ में विघ्न विझंदा आहिनि इहा ख़त्म थियणा खपनि न। अमृत वेलो जॾहिं सभई रोअरियान कंदा आहिनि त बाबा ॾिठो आहे सभु पंहिंजो पोता मेल ॾींदा आहिनि। त हाणे ताईं पुराणा संस्कार ई पुरुषार्थ खे ढीलो कंदा आहिनि। त अॼु जे ॾींहुं वर्ष खे विदाई ॾींदा उहे हिन संस्कारनि खे बि विदाई ॾेई सघंदा आहियो। हथु उठायो, ॾियणो पवंदो।
हथु ठाहिणु त सहज आहे, लेकिन मन जो हथु ठाहिणो आहे। ठाहियो था पुराणा संस्कारनि खे सदा जे लाइ विदाई ॾींदव, हिन करे हथु ठाहियो था। पोइ बि वरी बि उठायो, सदा जे लाइ पुराणी ॻाल्हियूं संस्कारनि खे विदाई। अच्छा, मेजॉरिटी ॿार बाब चवनि था, अच्छा मेजॉरिटी ॿारनि हथु ठाहे करे बाप दादा खे ख़ुशि कयो। बाप दादा खे ख़ुशी आहे कि हिमत वारा ॿार आहिनि। जिते हिमत आहे उते बाप दादा सदा सहयोगी आहिनि। त हाणे जॾहिं हथु उठायो त बाप जो हर नंढो वॾो स्थान सदा जे लाइ निर्विघ्न थी वेंदो। जॾहिं बाप दादा वर जो रिज़ल्ट ईंदी आहे उनजो कारण पुराणा संस्कार हूंदा आहिनि। त संस्कार संकल्प सां समाप्त कयो, अर्थात निर्विघ्न भव जो वरदान वरितो। न हिमत जो फल त मिलंदो ई आहे न। ऐं बाप दादा जो वरदान मिलियो आहे कि हिकु क़दम ॿारनि जे हिमत जो, अनेक क़दम बाप जी मदद जो आहे ई। त इहे संकल्प अॼु खां यादि रखिणो आहे। असां पुराणा संस्कार ॾेई छॾिया। अगरि मानो तव्हां वटि वापसि अचनि त छा कंदव? वापसि ॾी हुई चीज़ पाण वटि न रखबी आहे। छो जी ॾेई छॾी न, अर्थात उहो मुंहिंजी न आहे। त जॾहिं मुंहिंजी न आहे त पाण वटि कीअं रखी सघंदा आहियो? बाप खे ॾिनो त बाप खे ई ॾींदव न। पको आहे न, ॾिनो आहे न, पको आहे। हाणे ॾियो, ॿ हथ उठायो, पको आहे, पुठियां वारा उठायो। बाप दादा खे ख़ुशी आहे कि कलयुग में रहंदे हुए जो बाप द्वारा प्राप्ति थी आहे उनजो अनुभव हाणे संगम ते कंदा आहिनि। दुनिया जे लाइ कलयुग आहे, लेकिन तव्हांजे लाइ संगम युग आहे, अर्थात सर्व प्राप्तियुनि जो युग आहे। परमात्मा प्राप्ति, सर्व गुण, सर्व ज्ञान जो खज़ानो जो प्राप्त आहे, उनखे प्रैक्टिकल अनुभव कंदव। त अॼु जे ॾींहुं जंहिं बि हथु ठाहियो उन सभी ॿारनि खे, चाहे सम्मुख वेठा चाहे दूर वेठे, देश विदेश में ॿुधनि था, उन सभिनि ॿारनि खे ॾाढी दिलि सां बाप दादा मुबारक ॾियनि था। लेकिन मुबारक सां गॾु सभिनि जे मस्तक ते हथ बि रखनि था। बाबा तव्हां बि ऐं बाप दादा बि मन में डांस था करनि। वाह ॿार वाह! हाणे तव्हां बि मन में डांस कंदा आहियो न? चओ हा जी। हाणे ॾिसणो आहे टीचर्स जो बि टीचर्स आहिनि, उहो हथु ठाहियो। फॉरेन जी टीचर्स बि आहिनि। बाप दादा खे त हर हिकु ॿार जो इहे दृढ़ संकल्प ॿुधनि था कि ॿारनि जो लक्ष्य रखियो बाप समान संपन्न संपूर्ण ठहिण जो, उन में निर्विघ्न रहण जो दृढ़ संकल्प, संपन्न समय जो भी समीप लाईंदा। बाप दादा खे बि ख़ुशी आहे कि सभी ॿारनि जो संकल्प कयो, वो संपन्न कंदा। ऐं जो दुनिया वारा दुखी अशांत आहिनि उन्हनि जी मनसा सेवा करे उन्हनि खे बि कुझु न कुझु सहारो ॾींदा रहंदा। छो जो बाप दादा खे ॿारनि जो पुकारणु चिलाइणु सहन न थींदो आहे। त संपन्न बि थींदा, मनसा सेवा बि कंदा। आहे त असांजो परिवार ई न, त ॾाढो वॾो वधे थो दुख अशांती। त हाणे रहमदिल ठहो, इहे संकल्प बि साथ में करो कि हलंदे फिरंदे विशेष अमृत वेले आत्माउनि जी मनसा सेवा बि अवश्य कंदासीं। ये संकल्प वठी सघंदा आहियो। जीअं संकल्प कयो कि सदा जे लाइ पुराणा संस्कारनि खे समाप्त कंदा। सदा जे लाइ न, थोरे समय जे लाइ न, सदा जे लाइ। जो बि
जीअं संस्कार खे समाप्त करे बाप समान ठहींदा, अहिड़े दाता जे ॿार ठही मास्टर दाता स्वरूप सां मनसा सेवा बि करणी आहे। इन जे लाइ तयारु आहियो, मनसा सेवा करण लाइ तयारु आहियो, हथ ठाहियो, मनसा सेवा बि कंदा। सॼे ॾींहं में जो बि टाइम मिले हुन में मनसा सेवा ज़रूरु करणी आहे। श्री तव्हां ॿारनि खे सुखमय संसार लाहिणो आहे। बाबा तव्हां ॿारनि खे हिन सेवा जे लाइ दृढ़ संकल्प राइट हैंड ठाहिणो आहे। बाबा तव्हां ॿारनि खे सेवा जे लाइ राइट हैंड ठाहियो। हथ सां ॾिबो आहे न त तव्हां बाप जा राइट हैंड आहियो। त बाप तव्हां राइट हैंड अर्थात हथनि द्वारा सभिनि खे इहा सेवा दिलाइणु चाहींदा आहिनि कि कुझु न कुझु ॾींदा रहो। उहो चिलाइनि था ॾियो ॾियो, ऐं तव्हां दुखियनि खे सुख ॾियो, परेशान खे शक्ति ॾियो करे पुण्य जो कमु करो। कहिड़ो पुण्य जो कमु करो? दुखियनि खे सुख ॾियो, परेशान खे शक्ति ॾियो। हाणे तव्हां ॿार जीअं पंहिंजे पाण खे ॼाणो आहे, बाप खे ॼाणो आहे, वर्से जे अधिकारी ठहिजो त ॿियनि खे बि ठाहियो। जी सभी हाणे सभी मुक्ति चाहींदा आहिनि। जी हाणे सभी छा चाहींदा आहिनि? हाणे सभु मुक्ति चाहींदा आहिनि। कंहिंखे बि हिते न मज़ो नथो अचे। मुक्ति में सभिनि खे मुक्ति में भेजे। तव्हां बाप जे वरदान सां राज्य अधिकारी ठहींदव। हिन करे बाप ये ही हर ॿार खे संकल्प ॾियनि था, निर्विघ्न भव, सेवाधारी भव। जो ॿार बाप जे ठही आहे उन ॿारनि खे संगम युगी ब्रह्मण जीवन जो मज़ो अनुभव थिए थो ऐं थींदो ई रहंदो, चाहे नया आया चाहे पुराणा बि। लेकिन जो पंहिंजे खे सम्झंदा आहिनि बाप जे वर्से जे अधिकारी अतीन्द्रिय सुख में झूलंदा रहंदा आहिनि, उहे अॻियां जो बि संकल्प कयो, संस्कारनि ते विजयी ठहिण जो संकल्प कयो। उहे सभी आत्मायूं कोटनि में कोई ठहिया या कोई में बि कोई। ॿारनि चयो आहे न, जनक 108 जी माला 16,108 जी माला जो ख़ासि मिलन करो। त तव्हां जो सम्झंदा आहियो असां 16,000 या 108 जी माला में अचण वारा आहियूं, उहो हथ उठायो। नया नया बि उठाइनि था, मुबारक हुजे। निश्चय बुद्धि विजय। बाप दादा ॼाणंदा आहिनि कि जो निश्चय बुद्धि आहिनि उहे अॻियां वञी सघंदा आहिनि, वेंदा। अच्छा, जो पहिरीं बार आया आहिनि उहे हथ उठायो। सभी तरफ़ सां बाप दादा तव्हां ॿारनि खे मुबारक ॾियनि था। निश्चय जो कयो आहे न उनखे अमृत वेले सदा रिवाइज़ करो। अच्छा, बाप दादा के ॿारनि खे ॾिसी ख़ुशी थींदी आहे कि समय टू लेट जे पहिरियों पाण खां पंहिंजो वर्से जे अधिकारी ठही आहे। इन करे सदा आए हुए सर्व परिवार जी तरफ़ सां उहा पंहिंजे सेंटर ते रहण वारे सभी ॿारनि जी तरफ़ सां बाप दादा त सभिनि खे मुबारक था ॾियनि। हाणे तव्हां हिकु कमाल करणी आहे, तव्हांखे हिमत आहे न? चओ हिमत आहे। तव्हां माण्हू पहिरियों खां ई निर्विघ्न रहिजो। तव्हां माण्हू पहिरियों खां ई निर्विघ्न रहिजो। निश्चय ऐं नशे में नंबर 1 वञिजो। बाप दादा खे ख़ुशी थींदी आहे कि पुराणा त पुराणा आहिनि लेकिन नया थोरे समय में कमाल ॾेखारींदा। अच्छा, हाणे बाप दादा चाहे नया चाहे पुराणनि सभिनि खे हिकु सेकेंड जो कार्य ॾींदा आहिनि। हाणे हिकु सेकेंड में पंहिंजे पाण खे सभी संकल्पनि खां दूर हिकु सेकेंड में पंहिंजे खे बिंदु रूप में स्थित करे सघंदा आहियो। कंदव हिकु सेकेंड में मां बिंदु, कोई संकल्प न, बिंदु ड्रिल कराई बाबा। जे सेकेंड में पंहिंजे खे बिंदु स्थिति में स्थित कयो उहो हथ उठायो। सेकेंड उहो हथ उठायो, सेकेंड में लॻायो। अच्छा, हाणे ये प्रैक्टिस 15 ॾींहं सॼे ॾींहं में हर घंटे में हिकु सेकेंड में बिंदु लॻायो।
ये प्रैक्टिस हर एक करणो आहे। वातावरण में रही करे पंहिंजो कार्य में रहंदे हुए चेक करणो आहे कि सेकंड में बिंदु रूप में सफलता मिली। छो जो हिते त वायुमंडल भी आहे, लेकिन पंहिंजे पंहिंजे स्थान में रहंदे सेकंड में बिंदु स्वरूप में स्थित थी वञो। सिद्ध थी सघंदो आहे, इहो अभ्यास करणो आहे। छो जो बाप दादा ॿुधायो अथई जेतिरो अॻियां हलंदा वेंदव ओतिरो इहे हिकु सेकेंड में बिंदु, जेतिरो अॻियां हलंदा उहा इहे हिकु सेकेंड में बिंदु स्थिति में सिद्ध थियण जी आवश्यकता पवंदी। इन करे पंहिंजे पाण खे चेक करणो, पंहिंजे पंहिंजे स्थाननि ते रिपोर्ट टीचर्स खे लिखी करे ॾियणो। पोइ टीचर्स द्वारा चाहे हिते या न बि सभी क्लासिस जे लाइ इहा होमवर्क आहे। इन जी रिज़ल्ट बाप दादा वटि ईंदी त ॾिसी वठंदा। हिन खां पतो पवंदो कि तव्हां 108 में ईंदव या 16,008 में। उन जा अधिकारी आहे। सेकेंड में रोज़ जी दिनचर्या में केतिरो सफ़ल थियो, उन सां पतो पवंदो कि तव्हां के योग्य आहियो। छो जी हाणे हाणे सभी हथ उठाईंदा आहिनि, सभी हथ उठाईंदा आहिनि। केरु पंहिंजे खे सम्झंदो आहे प्रैक्टिकल धारणा में 108 16,008 जी माला में ईंदासीं त सभु हथ उठाईंदा आहिनि। इन करे तव्हां सिर्फ़ु रिज़ल्ट लिखणु उन खां सम्झी वेंदासीं। छो जो दादियुनि मानो नाम बि ॾींदा त कोई सम्झंदा असां बि अची सघंदा आहियूं। त हिन रिपोर्ट सां पतो पइजी वेंदो। बाप दादा पुछंदा आहिनि कि सदा सेकेंड में जो रूप अनुभव करणु चाहियो उहो करे सघंदा आहियो। सेकेंड में 5 स्वरूप जो ॿुधाया उहो बि जॾहिं चाहे तॾहिं सेकेंड में उहो स्वरूप ठही सघंदा आहियो। इहे प्रैक्टिस करे करे पंहिंजे पाण खे मालूम पइजी वेंदो मां जो चाहियां उन स्थिति में सेकेंड में रही सघंदो आहियां। टाइम लॻंदो आहे। बाक़ी बाप दादा ख़ुशि आहिनि हथ उठाइण में। मेजॉरिटी हथ उठाईंदा आहिनि। हाणे इहे हथ उठायो, लेकिन अभ्यास कंदे कंदे इहे अहिड़ो थी वेंदो जीअं हाणे द्वापर कलयुग जे अभ्यास में देह अभिमान में अचणु नेचुरल थी वियो। ईअं जे स्वरूप में बि सिद्ध थियणु चाहियो उहो अहिड़ो ई ईज़ी थी वेंदो। छो जो समय अहिड़ो अचण वारो आहे जंहिंमें तव्हांखे हिन अभ्यास जी आवश्यकता पवंदी। त हिन अभ्यास हर हिकु सेकेंड, हर हिकु पंहिंजे पंहिंजे कार्य में हूंदे हुए कंदा रहो। रिज़ल्ट पंहिंजे निमित टीचर्स खे ॾींदा रहो। त हिन वर्ष जी समाप्ति में इहा प्रैक्टिस कंदा रहणो आहे। पंहिंजे पाण आपे ई करो। पंहिंजो टीचर बि तव्हां ठहो, लेकिन रिज़ल्ट ॾेखारण लाइ पंहिंजो चार्ट ॾींदा रहंदव त अटेंशन वेंदो। हीअं अनुभव करो जीअं हथ खे जाते चाहियो हुते ठहिराए सघंदा आहियूं न। हीअं मन खे जंहिं स्थिति में रहणु चाहियो उन स्थिति में रहे। महामंत्र बि यादगार में मनमना भव आहे। मन जी ड्रिल इन में सफलता केतिरी आहे। मनमना भव मन जी ड्रिल के आत्मा समझी बाबा के याद करो। बस स्टॉप मतलब स्टॉप। मन खे जो संकल्प ॾियूं मन उन में टिकी वञे।
मन जी ड्रिल इन में सफलता केतिरी आहे इहे पंहिंजो पाण खे अनुभव करो। बाप दादा ये ही चाहींदा आहिनि कि हिकु हिकु ॿार हाणे संगम जो सुख अति संगम युग जी प्राप्तियूं हर प्राप्ति जी अनुभवी ठहे। पंहिंजे पाण खे चेक करिणो, हर प्राप्ति हर शक्ति हर ज्ञान जे राजनि खे योग जी हर विधि खे धारणा में कहिड़ी बि धारणा में हर धारणा में अनुभवी ठहियो आहे मां न। बाप दादा ॾिसो जी, बाप दादा जी चाहना बाबा ॿुधाइनि था कि मुंहिंजो हर बार अनुभवी थिए। पंहिंजी सॼी चैकिंग कंदा रहो, अॻियां खां अॻियां वधंदा रहो। त बाप दादा चैकिंग ऐं प्राप्ति इनखे चेक करण लाइ चवनि पिया। कोई भी प्राप्ति में कम थी वियो त ड्रामा अनुसार परीक्षाऊं भी समय अनुसार उहे ही ईंदियूं। इन करे सभु सब्जेक्ट में संपन्न ऐं संपूर्ण जी चेकिंग करो ऐं जज करो। अॼु जे ॾींहुं बाप दादा तव्हां सभिनि जे साधारण स्वरूप में भी तव्हांजे भविष्य स्वरूप जो प्राप्तियुनि खे ॾिसनि था। अच्छा, सभी तरफ से सिकी लदा बाप दादा जा दिल तक नशीन, बाप दादा जे फरमान बरदार आज्ञाकारी तीव्र पुरुषार्थी ॿारनि खे बाप दादा जो ॾाढो ॾाढो दिल जो यादि प्यार मुबारक हुजे, मुबारक हुजे, मुबारक हुजे। बाप दादा के सभी ॿारनि खे ॾिसी ख़ुशी थींदी आहे। वाह 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 मुंहिंजा ॿार वाह। सॼो ई साल निर्विघ्न ख़ुशि मिज़ाज रहणो आहे। पंहिंजी चलन चहिरे सां सभिनि खे ख़ुशी मुस्कुराहट सेखारिणी आहे। सदा उड़णो भी आहे, उड़ाइणो भी आहे, हलणो न आहे। उड़ती कला सर्व खे प्रिय आहे त उड़दे उड़दे संदेश ॾियणो आहे। सभु तव्हांखे ॾिसी करे ख़ुशी जे झूले में झूलण लॻी वेंदा। हैप्पी 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 न्यू ईयर। अच्छा, ओम शांति। वरदाना ईश्वरीय भाग्य जे लाइट जो क्राउन प्राप्त करण वारा सर्व प्राप्ति स्वरूप ठहो। दुनिया जी भाग्य जी निशानी राजे ई हूंदी आहे और राजे जी निशानी ताज हूंदो आहे। अहिड़ी ईश्वरीय भाग्य जी निशानी लाइट जो क्राउन ऐं हिन क्राउन जी प्राप्ति जो आधार आहे प्योरिटी। संपूर्ण पवित्र आत्मायूं लाइट जे ताज़दारी हुजण सां गॾु गॾु सर्व प्राप्तियुनि सां संपन्न हूंदियूं आहिनि। संपूर्ण पवित्र आत्माएं जो हूंदियूं आहिनि न, उहो लाइट जी ताज़दारी हुजण सां गॾु गॾु सर्व प्राप्तियुनि सां संपन्न हूंदी आहे। लाइट जो ताज भी हूंदो आहे ऐं सर्व प्राप्ति भी हूंदी आहे। अगरि कोई भी प्राप्ति जी कमी आहे त लाइट जो क्राउन स्पष्ट ॾेखारे में न ॾींदो। कोई भी प्राप्ति जी कमी हूंदी आहे त लाइट जो क्राउन स्पष्ट ॾेखारे में न ॾींदो। इन करे पवित्रता सां गॾु सर्व प्राप्ति संपन्न भी थियणो। स्लोगन आहे पंहिंजी रूहानी स्थिति में स्थित थियण ई मनसा महादानी ठहिणो। अव्यक्त इशारो, हाणे सुठो सुठो चईंदा आहियो लेकिन सुठो ठहिणो आहे। इहा प्रेरणा न मिली आहे, उन जो हिकु साधन आहे। संगठित रूप में ज्वाला स्वरूप ठहो, हिकु हिकु चैतन्य लाइट हाउस ठहो। सेवाधारी आहियो, स्नेही आहियो, हिकु बल हिकु भरोसे वारा आहियो। इहे त सभु ठीकु आहे, लेकिन मास्टर सर्वशक्तिवान जी स्टेज ते अची वञे त सभु तव्हांजे अॻियां परवाने समान चकर लॻाइण लॻी वेंदा। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।